हिंदुस्तान में पाकिस्तान पहुतल नारी अंजू इस्लाम कबूल करे पाकिस्तानी नौजवान सां निकाह करे छॾियो। पाकिस्तान पहुतल नारी अंजू इस्लाम कबूल करण बाद दीर बाला जे नौजवान नसरुल्लाह सां निकाह करे छॾियो आहे, जंहिं बाद नारी पंहिंजो नालो तब्दील करे फातिमा रखियो आहे। DIG मालाकंड हिंदुस्तानी नारी ऐं पाकिस्तानी नौजवान जे निकाह जी तस्दीक कंदे ॿुधायो त ॿिन्ही ॼणनि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में निकाह कयो आहे, जंहिं बाद भारतीय नारी खे पुलिस जी निगरानी में अदालत खां घर मुंतकिल कयो वियो आहे। शादीअ खां पोइ नए जोड़े दीर बाला जे सयाहती हंधनि हिल पार्क ऐं दीर सिटी में मौसम मां लुत्फ़ अंदोज़ थियण वारियूं टिकटॉक वीडियोज़ बि अपलोड कयूं आहिनि। हिंदुस्तान खां आयल नारी अंजू उर्फ फातिमा पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त हूअ पंहिंजी मर्ज़ीअ सां दोस्त नसरुल्लाह वटि आई। हितां जा माण्हू काफ़ी महिमान नवाज़ आहिनि ऐं इलाइक़ो तमामु घणो ख़ूबसूरत आहे। नारी अंजू अदालत में पंहिंजे हल्फ़ी बयान जमा कराए, जंहिं में हिन ॼाणायो आहे त हिन जो तालुक़ ईसाई मज़हब सां आहे। संदसि पहिरें मुड़ुस जो नालो अंजू था हो। हिन ख़ुशीअ सां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि इस्लाम क़बूल कयो आहे। हूअ नसरुल्लाह खे पसंदि करे थी ऐं उन जे करे ई भारत खां पाकिस्तान पहुती आहे। ॿिए तरफ़ नारी फातिमा पहिरियों भेरो वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त हूअ क़ानूनी तरीक़े सां पाकिस्तान आई ऐं हूअ पाण खे महफ़ूज़ सम्झे थी। मीडिया वारा संदसि ॿारनि ऐं रिश्तेदारनि खे परेशान न करनि, जेका ॻाल्हि करणी आहे उहे मूं सां अचे कनि। हुन चयो त हूअ जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान आई, अहिड़े तरीक़े सां ई 2-3 ॾींहनि बाद भारत वेंदी।